जी ॻाल्हायो। बाबा अस्सलाम वालेकुम। अली मोहम्मद ओडेराई जो वॾो भाउ यूसुफ वाडो, मुंहिंजी पंहिंजी बि शाइरी आहे। अली मोहम्मद ओडेराई वफ़ात करे वियो आहे। बहरहाल अली मोहम्मद ओडेराई जो मीडिया ते को हींअर गीत हले पियो, फनकार ॻायो आहे मुबारक हाले पुटे, इन फनकार गीत ॻायो आहे, लेकिन इहो बंदि कमरो चाबी वञे हली। बहरहाल इहा ग़लति आहे। अली मोहम्मद जो गीत ई न आहे। मुंहिंजा बि 100 गीत मुंहिंजा पंहिंजा आहिनि, यूसुफ वाडे जे नाले सां आहिनि। अली मोहम्मद हज़ारनि जी तइदाद में आहे, लेकिन अहिड़ो वाहियात गीत अली मोहम्मद बि न लिखियो आहे। मुंहिंजो बि इंशाअल्लाह न, हिकिड़ो गीत मुंहिंजो हुयो जेको मूंखे पाण शर्म थियो, जेको मूं पाण वरी छॾे ॾिनो त काफ़ी टाइम तक़रीबन 12-13 साल पहिरीं। बहरहाल ही वाहियात शाइरी असीं न लिखंदा आहियूं ऐं न कोई ॾींदा आहियूं। ऐं हीअ जेके ॻायो आहे हीअ बंदि कमरो, इहे के मुखालिफ़ माना नालो विझी करे अली मोहम्मद खे बदनाम करण जे लाइ इहो कयो आहे। उनजो वॾो भाउ यूसुफ वाडो ॻाल्हायां पियो, सम्झे न। गारे में असां रहंदा आहियूं, ओॾेरो असांजो ॻोठु आहे, सम्झे न। बाक़ी हीअ जेके शाइरी पढ़ी आहे जे इन्हनि फ़नकारनि खे असीं पाण न सुञाणंदा आहियूं, केरु आहिनि, किथां जा आहिनि, किथां जा न आहिनि। बहरहाल इहा ग़लति आहे। हीअ शाइरी जंहिं बि माना इहा ग़लति नालो लिखी ॾिनो आहे, अली मोहम्मद जी शाइरी न आहे। तव्हां पाण बि शाइरी कई आहे? जी मूं पाण बि शाइरी कई आहे। मुंहिंजो 100-125 गीत मुंहिंजा पंहिंजा आहिनि। फौजिया सुमरो ॻाया आहिनि, हुमेरा चन्ना, समीना कंवल, अरनाल जोड़ो, सजाद यूसुफ, गुलाब राय, ताज मस्तानी ऐं ॿिए नंढनि वॾनि फनकारनि काफ़ी ॻाया आहिनि, सम्झे। मुंहिंजा गीत बि काफ़ी आहिनि, तमामु घणा। माना तस्दीक था कयो इहो अली मोहम्मद ओडेराई जो? तस्दीक सां तव्हां इहो ई चवां थो त अली मोहम्मद ओडेराई जो इहो गीत न आहे। अली मोहम्मद जो ख़ाली कंहिं नालो लॻाए बदनाम करण जे कुझु मुखालिफ़ हूंदा आहिनि। पार 5 सॼण 5 दुश्मन हर कंहिं जा ई हूंदा आहिनि। छो हुको नामियार सिंध जो वॾो शाइर आहे। अली मोहम्मद को मामूली ॻाल्हि न आहे। मुंहिंजी शाइरी जेको बि ॿुधंदो इंशाअल्लाह अॼु ॾींहं तलक उहो लुड़क ॻाड़ींदो, ॿोड़ा ॻाड़ींदो। अली मोहम्मद जी जेकी शाइरी आहे तमामु मशहूरु शाइरी आहे, हर कोई ॿुधी सघे थो असांजी पूरी सिंध में। पर बलोचिस्तान में सराइकी इलाइक़नि में बि इहे अली मोहम्मद जा गीत हलनि था। उहे पाण बलोचिस्तान खे केतिरा माना उहे गीत तव्हांखे पुछा करे किथां बि ॾिसो, अली मोहम्मद जो गीत ई न हूंदो। हाणे कोई ॾिनो आहे मुखालिफ़, बाक़ी हीअ गीत न। ऐं तस्दीक सां तव्हांखे चवां थो, आप उनजो वॾो भाउ आहे यूसुफ वाडो, सम्झे न। गारे में रहंदा आहियूं असां। अली मोहम्मद हाणे वफ़ात करे, मुंहिंजो नंढो भाउ हो। इहो आहे बसि। बाक़ी